सतराम। पांच साहब परम प्यारे अशोक कुमार, डॉक्टर वर्षालाल, पंछी परिवार के प्यार साहब, परम प्यारे रवि के शुभ विवाह की खुशी में रचाया अज इन स्वाने सत्संग समारोह में शामिल थे आए। सोएरी शुभ घड़ी में पंछी परिवार ऐसा बने भावरम बहनरुम सभी संगत के पूज ब्यावरी साहब संत सतराम धाम राण के साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाओं बात इंसान के जीवन में जितना भी खुशन भरा मौका ईंदा है उनमें शादी या विवाह जो मौको सब का वधिक खुशो खड़ी करे ईंदो आहे। छाकाणि त इहो इंसानियत जी ऊंचाई जो मौको हूंदो आहे, इहो गहिजी हलण जो मौको हूंदो आहे, इहो पंहिंजो पाण खे संभाले करे वधण जो मौको हूंदो आहे। छाकाणि जेकॾहिं असां पंहिंजी जीवन, पंहिंजी सोच, पंहिंजे अंदाज़, पंहिंजे तौर तरीक़े खे समझी ऐं संभाले करे वधंदासीं त पोइ सदाई वधंदा हलंदा। ऐं जेकॾहिं उन मनमानी कंदा त पोइ वो हकीकत में मनमानी न हूंदी आहे, पर पंहिंजी हानि हूंदी आहे, नुक़सान हूंदो आहे। छाकाणि जेका चीज़ असांखे ॾिसण में लॻंदी आहे त शायदि असांजो थोरे वक़्त लाइ असांजी हालत, असांजी दादागिरी, असांजी मनमानी उहा असांखे अहंकार ॾींदी आहे, पर कुझु वक़्त खां बाद जॾहिं जो नतीजो साम्हूं ईंदो आहे त पोइ ॾुखे थींदो। जीअं ईअं ई हूंदो आहे, जीअं असां कंहिं चीज़ जो इस्तेमालु कयूं, असांखे वॾा मना कनि इहा चीज़ चङी कोन्हे, असांखे पाण खे बि पतो हुजे इहा चीज़ चङी कोन्हे, पर पोइ बि पंहिंजी सोच, पंहिंजे अंदाज़ सां असां उनखे इस्तेमालु कयूं। पर कॾहिं कॾहिं जो नतीजो ईंदो आहे, कंहिंजो मुंहुं बंदि थी वेंदो आहे, कंहिंखे अहिड़ी बीमारी लॻंदी आहे, उन वक़्तु हालत छा थींदी, उन वक़्तु असांखे कीअं लॻंदो आहे, त पोइ केतिरो पछतावो थींदो आहे। तंहिंजे करे सोच ऐं सम्झ जो मक़सदु हूंदो आहे पछताव खां अॻु में पंहिंजो पाण खे संभाले वठणु। जंहिंमें पछताव अचे ई न, जंहिंमें बाद जी परेशानी न अचे, जेकॾहिं असां अॻु में संभालींदासीं, जीअं असांखे सम्झंदासीं, असां कंहिंसां ॻाल्हायूं, कंहिंसां कोई ग़लति लफ़्ज़ कढंदा आहियूं, या वरी असां पर हिकिड़ी आम चीज़ जेके असां महसूस में न कंदा, कंहिंजी थोरी गिला करे छॾींदा आहियूं कंहिंसां, त
हल्की सी ॻाल्हि जेका असां में आम आदत आहे, कंहिंजी गिला कर असां कंहिंसां गिला कईसीं ऐं उन गिला जंहिंजी असां गिला कईसीं उनखे ॿुधाई जॾहिं उनखे पतो पवंदो आहे असां उनजे साम्हूं थींदा आहियूं उन वक़्तु मुंहुं खणण जहिड़ा हूंदा आहिनि उनजे साम्हूं। उन वक़्तु उनजे साम्हूं असांखे केतिरो शर्म थींदो। उन वक़्तु असां मज़ाक में गिला कईसीं, सीरियसली कईसीं, कुझु बि कईसीं, अणसाफ़ कईसीं, कुझु बि कईसीं, कुझु बि थी सघे थो, ॿुधी करे कईसीं। कॾहिं कॾहिं घणी गिला तहिड़ी हूंदी आहे जो पतो ई कोन्हे, हिकिड़े चयो असां ॿिए खे थोरो पास करे छॾीसीं। लेकिन उनखे उन ॿुधायो वञे असां उनजी गिला कईसीं ऐं असांजो वास्तो बि रहियो, उन सां दोस्ती बि रही, साथ बि रहियो या न बि रहियो, त जॾहिं उनखे पतो पवंदो आहे त उन वक़्तु असांजी हालत का ॿी हूंदी। तंहिंजे करे संभाले करे हलण जो मक़सदु हूंदो आहे भई कुझु बि अहिड़ो करणु जंहिंसां बाद में पछताओ थिए, उहो असांखे अॻु में न करणु खपे। आमतौर असां ग़लती उते कंदा आहियूं, अॻु में करे वेंदा आहियूं ऐं बाद में असां अलाए थींदा आहियूं, उनजो एॾो को फ़ाइदो कोन्हे थींदो। जीअं आमतौर ॾिसंदा आहियूं हिते त रस्ते सां वञी पिया, असां गाॾी मनमानी सां हलाईंदासीं, या किथे फंक्शन हूंदो आहे, किथे कोई मौक़ो हूंदो आहे, ढोल दमामा वॼंदा आहिनि, कुझु बि थींदो आहे, रस्ते ते वेंदे असां कोई साफ़ स्पीड सां हलंदा आहियूं, पर जॾहिं कंहिंखे थोरो को धकु लॻंदो आहे, कंहिं ॿिए खे एक्सीडेंट थियो, उन वक़्तु हिकदमि सां ॿिए सां भॼी पवंदा आहियूं। अॻु में त सभु गाॾियूं टोड़ाईंदा आहियूं, सभु हिकु ॿिए जे पोछो माना ईअं टोड़ींदासीं, रेस हूंदी। पर मालिक रहमत करे कंहिं ॻाल्हि में थोरो कुझु थियो कंहिं गाॾी खे, पोइ सभु अलॻि थी वेंदा आहिनि। पोइ सभु हिकदमि जेके ख़ुशियूं हूंदियूं आहिनि उहे बि बदिलजी वेंदियूं आहिनि, सोच में बदिलजी वेंदी आहे। लेकिन अगरि असां अॻु में ई संभाले करे एक्सीडेंट थिए न, असां घणियूं ख़ुशियूं माणे सघूं था जीवन में। तंहिंजे करे असां हिकिड़ी आदत पयल आहे बाद में संभालण जी, पर असल कमाल जी चीज़ हुई आहे जॾहिं असां अॻु में संभालियूं। तंहिंजे करे शादी जो मौक़ो हक़ीक़त में अॻु में संभालण जो मौक़ो हूंदो आहे। इन करे जॾहिं शादी जो थींदो आहे वैसे विवाह थींदो आहे, जंहिंसां आमतौर कंदा आहियूं, हक़ीक़त में उनखे चइबो आहे ब्रह्म विवाह। जो सही लफ़्ज़ जेको आहे उहो हूंदो आहे ब्रह्म विवाह। ऐं ब्रह्म विवाह जो वरी जेको नतीजो हूंदो आहे उहो हूंदो आहे फैमिली, घरवारी, घोट। पर घरवारी ऐं घोट में असां वटि बि असां में सारी ॻाल्हि कोन्हे। घरवारी मीन्स वाइफ का भी थी सके थी, घरवारी कुछ भी थी सके थो, पत्नी कुछ भी थी सके थी। असां पत्नी जी अहमियत कोन्हे, उहा कुछ भी आहे वाइफ, लेकिन असांजे जीवन में धर्म पत्नी थी करे ईंदी आहे। असांजे जीवन में पत्नी लफ़्ज़ खे अहमियत कोन्हे, धर्म पत्नी खे अहमियत। असांखे लफ़्ज़ हस्बैंड खे अहमियत कोन्हे, लेकिन असां उन वक़्तु उनजी नारायण वांगुरु भॻवान वांगुरु पूजा कईंदी सभु सत्य। छाकाणि असां ब्रह्म विवाह जो कॉन्सेप्ट
इनके से हम चले वेड़ी थी दिया अग्नि पर जले थी दिया प्रकाश थी दो सब गुरे को चर्चा पर नहीं अग्नि शोलो मत हो गया मुझे मुख्य था अग्नि अग्नि मकसद प्रकाश रोशनिया प्रकाश या रोशनी मकसद ज्ञान समझ ज्ञान बुद्धि अकुल से दिल दिमाग जीवन रोशन रहे असली बुद्धि सोच समझ और प्रकाश में रहे वह ऊंची रहे ब्रह्म विवाह जो कॉन्सेप्ट क्या ऐसा उत्तेज सब ग्रह छात्या से और प्रकाश जो शोलो मथे इन्हीं करे समझ सब के बीच में थी सब मित्र मायर दोस्त साथी रिश्तेदार सब का ढूंढे इनके का ढूंढे वो भी ढूंढे वरी ये बिल्कुल बिनी के आशीर्वाद देने के लाए उनके भा चाचो मामो भी सब भी ये जो मकसद है वो शादी थी विवाह थियो वो सब के सामर्थ्य था सब उनका साक्षी हो सब उनका शायद न सिर्फ असा शायद ऊपर गिरे छाता है उनमें से शायद अग्नि प्रकाश यानी अगन देव यानी अगन देव में असा जो शायद असा सही थी के प्रकाश में जीवन गुजारी जा से और शोलो मथे वेंदो ये सब देव देवी देवता जेके भी आए वे सब उनके आशीर्वाद दे रहे हैं सब उनके प्रकाश उनकी रोशनी फैला रहे हैं पेज करे उनके ब्रह्म विवाह चलेगा जिन्हें इंसान देव घर वाला परिवार रिश्तेदार सब उनके शादी आशीर्वाद में शामिल हो जाए इन्हीं करे उनकी अहमियत हो गया तो सभी जो सामू सब जो जीवन धर्म नीति मान मर्यादा इंसानियत बेहतर सोच बेहतर अंदाज से हलाइंदा से बेहतर अंदाज से हलाइंदा से तो गजी करे रहंदा से इनके लिए उदय असल 25 हुई घर के हलाया एक घर परिवार जो कारोबार बई चीज़ों का हलंदी हो असांजो कारोबार हूंदो इनकम हूंदी त हलंदो ऐं जेकॾहिं घर परिवार में मान मर्यादा इज़त ख्याल हो तो उहा हलंदी इनजे करे असां सभिनी खे कमु करणा तो अॼु खां बाद असांजो असुल वो धर्म नीति से हलंदो उते मनमानी सां धर्म पत्नी मकसद है कि मनमानी न हुजे धर्म नीति हुजे बेहतर अंदाज हुजे इन करे सब जॾहिं शादी थींदी आहे तो फेरनि खां बाद ॿियूं चीज़ूं बदिलायूं वेंदियूं जॻहियूं ॿिन्ही जूं बदिलायूं वेंदियूं हुन जॻह ते हुते विहारे वेंदा हुन जॻह ते हुते विहारे वेंदा यानी अॼु खां बाद असां बराबरी जे बुनियाद ते हलंदासीं गॾिजी करे हलंदासीं जेकॾहिं गॾिजी हलंदासीं त पोइ असांजो जीवन गॾिजी करे हलंदो जेकॾहिं उते अहंकार ज़िद वॾाई मनमानी हलंदी त पोइ घर न हलंदो
पंहिंजी सोच हलंदी त पोइ घर न हलंदो। छाकाणि त मनमानी हूंदी उते घर दम ठोड़े वेंदो, उते रिश्ता नाता सभु दम ठोड़े वेंदा, उते मान मर्यादाऊं सभु दम ठोड़े वेंदा। तंहिं करे ॻाल्हि ई कंदासीं सही, असांजो घर ॾाढो सुठो आहे, पर जॾहिं हक़ीक़त साम्हूं ईंदी पोइ न करे सघंदासीं, हक़ीक़त जेको न बीह सघंदासीं। हिकिड़ो राजा हो, पोइ उनखे पतो पियो त मुंहिंजे राज में जेके बि आहिनि चङा मुड़ुस जेके पंहिंजे घर में जहिड़ो हूंदो आहे उहे पंहिंजो पाण में विढ़ंदा रहंदा आहिनि, कोई ॾाढाई कंदो आहे, कोई मनमानी कंदो आहे, कोई कुझु कंदो आहे। उनखे हुनखे कंट्रोल कीअं कयां? घर में जहिड़ो हुजे मुल्क हलो, घर न हलो त मुल्क कीअं हलंदो? चई मूंखे कंट्रोल करिणो आहे। पोइ उन हिकिड़ी गेम खेॾी, सभिनी खे घुराए, जेके चङा मुड़ुस हुया उनमें 3 शर्तूं रखे। चई मां इनाम थो रखां, जेको बि आहे टे चीज़ूं मां रखंदुमि। पहिरीं चीज़ में मां हिकिड़ो सरदो थो रखां, गर्मो सरदो थींदो आहे किधरे वञो, त मां हिकिड़ो सरदो थो रखां। जेके घर में प्यार मोहबत सां हलाए, पाण गॾिजी करे हलंदा आहिनि, हिक ॿिए सां बहितर अंदाज़ सां हलंदा आहिनि, सो उहे जेको उहे सरदो खणे। पर जेको सरदो खणंदो उनखे इनाम कुझु न मिलंदो, छाकाणि उहे घर में प्यार मोहबत सां हलंदो, जहिड़ो जहिड़ो त थियनि कोन, पाण में मोहबत हलंदी पई त ठीकु आहे, हलंदा पिया आहिनि, सही नमूने हलंदा पिया आहिनि। इन करे उनजे लाइ इनाम कोई बि कोन्हे। उहो सरदो पाण में गॾिजी करे खाइनि वेहनि, गॾिजी करे हलनि, बसि इहो कोन आहे। ऐं ॿियो जेको इनाम आहे उहो वरी मां हिकिड़ो सूफ़ थो रखां, त जेको सूफ़ खणे, जंहिंजी घर में हल्दी हुजे, उहो मर्द हुजे या औरत हुजे, जेका बि हलाए, भई जंहिंजी हल्दी हुजे, जेको चवे मुंहिंजी मनमानी आहे मां हलंदो, भई रुॻो मुंहिंजो हलंदो आहे, घर में मज़ो जेको बि आहे पावर वारो आहे। तंहिंजे करे उहो सूफ़ खणे, उनखे वरी मां लखनि सां सिंगारियल घोड़ो आहे, घोड़ो बि लखनि जो आहे, उते सोना इहे जेवर वग़ैरह छॾियल, घोड़ो जेको आहे उहो लखनि जो आहे, जेको बि विकिणंदो त लखे जो मिलंदसि। उनजे लाइ घोड़ो आहे जेको चवे घर में ॾाढा ई मुंहिंजी हलंदी आहे, जेको घर में पावरफुल केरु आहे तव्हां वञो घोड़ा केरु आहे। ऐं टी जेका वॾी शर्त आहे त जेको सूफ़ खणंदो उहो घोड़ो लखनि जो वरंदो, अगरि उनजी शिकायत आई भई कूड़ ॻाल्हायो आहे, हल्दी ईंदी कोन्हे, ऐं का शिकायत आई जो घर में सही न हलंदो आहे, त पोइ उनखे सज़ाए मौत आहे, सॼी उमिरि कैद या मौत जी सज़ा, जेको खणे। हाणे सभिनि खां पहिरियों सभु संभरी करे आया, असां सभु सूफ़ खणंदासीं। हाणे ॻाल्हि शुरू थी, हाणे उते मसइलो इहो अची वियो भई सरदो खणूं, पर जेकॾहिं सूफ़ खणंदा हाणे घोड़ो बि ॾिसण पियो अचे, लखनि जो घोड़ो आहे, त घोड़ो खणी करे विकिणणो आहे। पर जेकॾहिं मां उते सूफ़ खयो ऐं कंहिं शिकायत कई भई तुंहिंजी न हलंदी आहे या घर में तोखे ॾुखियो कोई बि कोन्हे, ऐं कंहिं तव्हां ॾिनी मुंहिंजी ऐं पोइ मौत जी सज़ा आई, पोइ मुंहिंजो छा थींदो? भई मां एॾो प्यार सां हलंदो आहे, मुंहिंजी हल्दी आहे कुझु आई न, ऐं कंहिं चयो घर में प्यार सां हलंदो ई न आहे, सिर्फ़ु दादागिरी कंदो आहे, त दादागिरी कंदो आहे, चलो घर में ज़रूरत आहे, इन करे मौत खे केरु मुंहुं ॾे, पोइ सूफ़ हथ लाइ हर को ॿोधी पियो वञे, पोइ जेको अचे पियो हाणे ॾिसे सूफ़ खे पियो, पर वरी मौत पियो साम्हूं अचे, वरी खणे संगदड़ो पियो, सरदो पियो,
हर को सर दो खड़ी कर निकल दो मुझे कोई ध्यान नहीं कोई कहो बाकी सब कोई याद ही ना लाए ये को ऐलान मिले तो ये को गाली बने तो आखिर एक तो पहलवान आयो जिसके मुझे मन बनी कर दिया ये मैं घर के चाहे ती हलाया जब तक गया तो दिया सामान घोड़ो करो दिखाए शिकायत नहीं आई तो घोड़ो तो ही शिकायत आई तो सब बहुत तो किया बाकी करेगा घोड़ो आने का है मुझे घोड़ो काय करेगा ऐसे प्रोग्राम हलो पे जे पई अचे शाम जो 5-6 दी रखिया लो जे पई अचे सजो ले थिया एतरे में वो पहलवान मोती आयो तेरा जब ॿियो कुझु न मां जे वयुमि त घोड़ो चयो घोड़ा ॾाढा सुठा करा मूंखे आयो घोड़ो जेको ॾाढो पसंदि कारो माउ कायो पर उते वयुमि मूंखे राज चयो जहिड़ो तूं जवान आहे जहिड़ो कुझु आहे कारो घोड़ो कारो को चङो थोरे थींदो आहे इहो त कारे खणी अचिबो आहे इन खे अगरि अछो घोड़ो खणी अचे भले ॾाढो सुठो इन खे घोड़ो बदिलाइण आयो आहे मूंखे बदिलाए ॾे राजा जो चङो थी हाणे घोड़ो ॿध पाण रवानो थी हल्दी कंदी आहे पतो पइजी वियो इन करे घोड़ो ॿध लेकिन महाराज राज गाॾी में कुझु न थियो एतिरो राज जो भाग्य जी ॿ बचा हाणे सॼी संगत थी राजा को केरु पुछे तुंहिंजो हाल छा आहे ॿियो जेको तुंहिंजो सेनापति हो कमांडर इन चीफ ऑफ फौज जो ॿई राजा ॿई गॾु वेठा ऐं इन्हनि ॿिन्ही खां केरु पुछे कंहिंजी हल्दी आहे आख़िर सभु थी आहे इन्हनि ॿिन्ही खां कोई न पियो पुछी सघे इहे बि पिया राज में रोटी करी वेही गॾु कर पाण बि गॾिजी रोटी खाईंदासीं हाणे जीअं गॾिजी करे रोटी करे वेठा त राजा साॻो संतरो सूफ़ इहे सभु चीज़ूं घुरायूं सभु वेठा सेनापति खिलियो सभई खिलिया चवे बि चई बि न राजा को पुछी बि न पियो सघे राजा बि जेको साम्हूं रखिया त सेनापति सूफ़ कयो टमाटो बि सूफ़ कयो ऐं सूफ़ कयो घर में हली विया राजा खिलियो तो भी खिलियो ये राजा ने तके करे खिलियो अरे मात कयो है तू कर तो पवे मात सूप कयो है कोई जल्दी आ अरे तू कर तो पतो पवे ए राजा भी खिली करे मुस्कुराए ने तके करे सूप कयो तो ये राजा पूछो सेनापति में तू सूप दे कयो तो नहीं घर में हली आ चलो घर में हलण जी ॻाल्हि सही आहे मां जॾहिं आयो मुंहिंजी दिलि में संगतरो खणण ते इहो गॾिजी करे हलंदा मां बि संगतरो पियो खणां तंहिंजे करे मां उन ते चाहियां मां सूफ़ खणां हर वक़्तु हेॾे मूंखे पंहिंजे घर जो पतो आहे पर मूंखे पंहिंजी घरवारी चयो तूं संगतरो न सूफ़ खणजांइ तोखे सूफ़ ठहंदा तोखे संतरो न आहे खणंदा तोखे सरदो न आहे ठहंदो इन करे मां खयो चवणी छो खयो चवणी मूंखे चयो घर संभालण वारी त मां जेको बि शिकायत तो मुंहिंजे हथ आहे तारीफ़ूं मुंहिंजे हथ आहे जेकॾहिं तूं उते वञे ऐं उते तूं अगरि संतरो खणे त मुंहिंजी घर में कोन्हे हलंदी त सभु चवंदा जेको घर न हलाए सघंदो सॼो मुल्क छा संभालींदो कहिड़ो हलाईंदो छा कंदो इन करे मां उनजे चवण ते सूफ़ कयो इन करे जॾहिं उहा चाहे थी पोइ त मूंखे कोई हेठि करे नथो सघे पोइ छा थींदो ऐं राजा खे राजा पुछियो तूं हाल तुंहिंजो छा हाल आहे तूं बि सूफ़ कयो चए हक़ीक़त में मूंखे बि घर वारी सलाह ॾिनी आहे मां इन करे कयो आहे मां बि जंहिं महिल इहो मुक़ाबिलो पियो रखायां घर में जहिड़ो आहे कंट्रोल कीअं कयां उन मूंखे चयो मां उनजो जेको इनाम रखां पियो
भई जंहिंजी घर में हलंदी आहे उहो जेको आहे उनजे लाइ मूंखे हीरा जवाहरात लखनि करोड़नि जा सामान रखां इनाम पियो रखां मूंखे घरवारी कोन्हे पई हीरा जवाहरात जो कुझु बि हार वग़ैरह कुझु बि न रखींदा इनाम रखिणो बि घोड़ो रख इहो असुल न रखिजांइ मां पंहिंजो घोड़ो छो रखां ते घोड़ो इन करे रखंदो तूं इनाम रखंदे इनाम जी लालच में सभु कूड़ ॻाल्हाए करे सभु टोपर खणी वेंदे जेके बि आहे पाण में ठही वेंदा बेटा पर विराए कयो बाक़ी कंदा कुझु कोन घर में ओड़ा ई जहिड़ा रहंदा करे इन्हनि खे जेको आहे अगरि घोड़ो रखंदे त कोई चङो चवंदो कोई कारो चवंदो कोई बुरो चवंदो कुझु सचाई जो पतो पइजी वेंदो त हक़ीक़त में छा आहे सो हक़ीक़त जॾहिं घर हलंदो आहे त पोइ हम आहंगी सां हलंदो आहे जॾहिं राजा राणी ऐं सेनापति उनजी घरवारी हुनजी पाण में हम आहंगी हुई त पोइ उनखे सुख भले पियो यानी इज़त शान मान सभु मिली इनर्जी सभु मिली पर जेकॾहिं घर में हम आहंगी न रही त पोइ ॾिसण में घोड़ो लॻंदो पर हक़ीक़त में सूली साम्हूं हूंदी इन करे असां ॿाहिरि घर खे ॾाढो सुठो ॾेखारण जी कोशिशि कंदा ॿाहिरि पंहिंजे घर जी केतिरी तारीफ़ कंदा आहियूं केतिरो पाण खे ॾेखारींदा आहियूं केतिरो कुझु कंदा आहियूं पर घर जी हालत पंहिंजो पाण खे ॾिठी कोन हूंदी सुरी खां वधीक रोज़ रोज़ जो मौत हूंदा रोज़ रोज़ जा लफ़्ज़ हूंदा आहिनि रोज़ रोज़ ॻाल्हियूं हूंदियूं रोज़ रोज़ जो तनाव टेंशन परेशानी थी उनजो कारण इहो छाकाणि असां हिक ॿिए जी इज़त न कयूं असां हिक ॿिए जो साथ न ॾियूं ऐं इज़त न ॾियण जो कारण हक़ीक़त इज़त ॾियण न आहे इज़त में न वठणु चऊं छाकाणि असां इज़त न थी माना असां पंहिंजी लवाईसीं सिंधी ॻाल्हि जेको सॼे घर में इज़त न हूंदी आहे छाकाणि असां पंहिंजी मनमानी कंदा आहियूं सोचे सम्झी करे जेको आहे अॻ में कोई कमु न कंदा आहियूं अहिड़ो कोई क़दम न खणंदा आहियूं जंहिंमें पंहिंजे पाण खे संभाले करे अगरि अॻ में असां संभाले करे हलूं प्यार सां मोहबत सां हिक ॿिए जो ख़्यालु रखी करे हिक ॿिए खे संभाले करे त पोइ घर में इज़त थींदी पोइ समाज माहौल में इज़त थींदी पर जितने खाधा पीता उथी तौर तरीक़ा अंदाज़ वीचार हली चली दोस्ती साथ मनमानी वारी हूंदी सिधे जी ॻाल्हि आहे जवाबी कार्रवाई थींदी से ॿिन्ही जेका ई हूंदी अगरि हिकिड़ो ड्रिंक में पूरो हूंदो ॿियो किथी पार्टी में पूरो हूंदो छा थींदो खोपड़ी ॿिन्ही जी ॿिए पासे हूंदी त हूंदी न त छा थींदो हिकिड़ो हिकिड़ी ॻाल्हि में हूंदो ॿी ॿी ॻाल्हि में हूंदो सोच सम्झ मिलंदी न हिकु ॿिए जी लहींदा ई सही छा कंदा तंहिंजे करे असांखे घर में धारण नीति अपनाइण जी कोशिशि कई उनजी करे नालो रखियो आहे धारण पद भई घर जो वातावरण माहौल असांजो सॼो धर्म सां हुजे इन करे असांजी धर्म में त जंहिं घर में औरत जी इज़त हूंदी आहे उन घर में देवता वास कंदा उन घर में ख़ुशी ख़ुशहाली ईंदी आहे उहो वास इन करे छाकाणि मर्द जेको कमाईंदो आहे वो घर में लॻाईंदो आहे ॾींदो आहे त उनजो इस्तेमालु धर्म नीति सां हुजणु खपे चवण जो मक़सदु इहो हूंदो आहे असांजी हली चली तौर तरीक़ो दान पुञ
नहीं तो समझ से अॼु असांजी नेचर हुआ है पूजा हुजे पाठ हुजे आरती हुजे नेम हुजे कुछ भी हुजे घर में असां ॾिसंदासीं औरत मर्द खां कई गुना वधीक कंदी आहे छाकाणि जो वास्तव धर्म है घर में कोई धार्मिक माहौल पैदा करणु बेहतर अंदाज बेहतर ॻाल्हाइण बेहतर ये जेको बि आहे नेम ध्यान सोच बेहतर पुस्तक बेहतर विचार बेहतर मन जे सब बेहतर माहौल हलण जो असांखे हिकु ॿिए सां जॾहिं असां घर में उन नीति सां हलंदा आहियूं असांजो घर स्वर्ग बणिजी वेंदो आहे पर जेकॾहिं असां घर में ॿियुनि चीज़ुनि जो ग़लति चीज़ुनि जो पंहिंजी मनमानी जो इस्तेमालु कंदासीं त पोइ घर मां स्वर्ग मां फिरी करे वरी नर्क थी वेंदो छाकाणि त नेम ध्यान मान मर्यादा दान पुण्य चङाई भलाई उनजी जॻह ते ॿियो कुझु अचे हक़ीक़त या जोक सब कुछ में आहे मन हक़ीक़त जो मक़सदु ॻाल्हि हक़ीक़त त सभु ॻाल्हि हक़ीक़ी आहे पर उन सम्झी असां कुझु न सघूं था असां कुझु वक़्तु अॻु वेंदासीं थोरो पोइ ते पंहिंजी ज़िंदगी में असां 25 साल पोइ था वई असांजे घर जो जेके लेडीज़ हुजनि या मर्द हुजनि उनजा चेहरा उनजो उथी वेठी उनजो तौर तरीक़ो उनजो अंदाज़ उनजे मुंहुं जो भाव असां ॾिसंदासीं केतिरा ख़ूबसूरत हूंदा केतिरा चङा लॻंदा उनजे लफ़्ज़नि में केतिरो मान हूंदी केतिरी इज़त हूंदी लॻंदो काई शख़्सियत आई आहे जॾहिं असां बि नॉर्मल वेठा हूंदा जेकर हूंदा चऊं घणो पाण खे साफ़ सुथिरो रखंदा उहो बि कोन रखंदा कंहिंखे सनानु कंदा कंहिंखे ॿियो बि चोथों त बि कंदा पोइ असां त घणा अहिड़ा बि ॾींदा ॾिसी सघां त सनानु ई कोन कंदा करणु ई न ऐं घणनि खे हूंदो भई फलाणे तेल न हलाइणो साबुण न हलाइणो अलाए छा छा हूंदो एतिरे करण खां बाद में बि ऐं जॾहिं कोई कमकार हूंदो लेडीज़ जेंट्स ओड़ी महिल पचको ॿधो या थियो बि पाती में उथी पवंदा भई ठीकु आहे हलूं था भई जेको बि आहे चहिरे जो भाग सूंहुं उनजा पाण फोटूं ॾिसूं पंहिंजे वॾनि जा उनजा पाण खे ॾिसूं ॾाढो फ़र्क़ु ॾिसंदी उनजा चहिरा पंहिंजा ॾिसूं असां लेडीज़ बि उथूं काॾे आहे ओड़ी महिल पहुती आहे ताई ठीकु आहे ज़िंदगी वधीक आहे दुख आहे सुख आहे हली पवंदी भई जेको बि आहे चहिरा उनजा महकंदा रहंदा उन चहिरा में घटि थोरी हूंदा अॼु असां ॾिसंदासीं दुख हुजे सुख हुजे ख़ुशी हुजे ग़म हुजे कोई हुजे वञण खां अॻु केतिरा दफ़ा आईने जे साम्हूं वञिणो पवंदो आहे वञण खां अॻु में केतिरा दफ़ा पाण खे थोरो पवंदो आहे ओॾी महिल गमियूं शादी जो शादी कोन्हे मौत ते वेंदा पिया ईअं करे शादी में वेंदा पिया ज़िंदगी अहिड़ी हालत में थी वई भई उते ई पंहिंजो पाण खे सीगारे करे वेंदा पोइ मर्द हुजे या औरत हुजे जेके बि हुजे उहे पंहिंजे हिकु हिकु अखि खे ॾिसंदा वेंदा उहो पंहिंजे चहिरे खे ॾिसंदा वेंदा हिकु हिकु खे ॾिसंदा वेंदा त जेको उहे कुझु न कंदे उनजे चहिरे में भाव हो ऐं असां सभु कुझु कंदे उनजे चहिरे में भाव न निकारण चाहिए उन्हनि खे पंहिंजे चहिरे जी परवाह बि कोन्हे असां पंहिंजे चहिरे खे ॾिसण खां सवाइ ॿाहिरि निकिरी न था सघूं ॿियनि खे छॾूं पंहिंजो पाण ते एतिरी कब्जा ॾींदा भई चहिरो ॿियनि खे ॾेखारण जे लाइक़ु आहे या न आहे जो कारण छा छाकाणि त अॻु में असांजो जेको बि कुझु इस्तेमालु थी पियो उहो मान मर्यादा जेका कमाई हुजे आई हुजे सभु कुझु दान पुण्य सत्कर्म पंहिंजी मदद कंहिंसां चङो हलणु
जेके उहे आसीसां मिलंदियूं, जेको असांजो अंदर जो आनंद हूंदो, ख़ुशी हूंदी, उहो असांजे चेहरे में भाव हूंदो। ऐं जेको कुझु कंदासीं उहा आसीस मिलंदी, पंहिंजे अंदर में आनंद ऐं ख़ुशी हूंदी। इन करे असांजो चेहरो सदाई महकंदो रहंदो। ऐं इन करण सां असांजे घर में जेके दुख, दर्द, संताप, कष्ट, उहे सभु पंहिंजो पाण हलिया वेंदा। इन करे तव्हांखे बीमारी बि कोन हूंदी। ॾिसंदा आहियो छा किथे थो वञे, हिकु का जेको हकीम हूंदो न त घणो करे रिपोर्ट हूंदी, कान का सुठी सॼे शहर खे ॾेई छॾी, मतिलबु सभु खुली वेंदा। बीमारी एतिरी सुठी जेतिरी हूंदी, इन खां वधीक बीमारी बि कोन्हे। हाणे साफ़ डॉक्टर पूरा न थींदा, चकर त पोइ हाणे उहे चौक वारी ॻाल्हि आई थी, असां सभु वेठे थियासीं, उते ॻाल्हि आहे मैं तो शुरू कईसीं। फिर उन्हीं वक़्तु लेडीज़ जेंट्स सभु हुयूं कुदरती। त पोइ जेको उन्हनि चयो चए फ़र्क़ु इहो हूंदो, जेको अॻे धर्म नीति सां खर्चींदा हुआसीं, हलंदा हुआसीं, हलाईंदा हुआसीं, सभु हलंदा हुआसीं। इन करे जेका बि असांजी लागत हूंदी, कमाई हूंदी आहे, जेको बि कुझु पंहिंजो पंहिंजी महिनत हूंदी, उहा माना असांजे घर जा सभु डेंटिंगूं पेंटिंग सभु करे छॾंदा। जेका डेंटिंग हूंदी, जेके तकलीफ़ूं ॾुख हूंदियूं, उहे असांजूं दुआऊं खाई वेंदियूं, जेके बि हूंदियूं। ऐं जेका पेंटिंग हूंदी, असांखे जेके आसीसां मिलंदियूं, उहे भाग हूंदो। लेकिन असांखे मिलंदो हाणे बि घणो आहे, ख़र्च में आणींदा बि घणो, घर में जेके बि मर्द लेडीज़ आहियूं, जेके बि आहियूं, ईंदो बि घणो आहे। पर अॻे जेको हूंदो घर जी डेंटिंग पेंटिंग ते वेंदो, हाणे सॼो जेको आहे पंहिंजी डेंटिंग ऐं पेंटिंग ते ख़र्चो थींदो। असां पोइ पूरा हूंदो इन करे भाग न बढ़ायोसीं, असांजा चेहरा उहे थी विया। इन करे मुंहुं धोइण खां पोइ अलाए छा थी वेंदा। इन करे पंहिंजी डेंटिंग पेंटिंग में सभु पूरा हूंदो, बाक़ी कुझु बि न हूंदो। तंहिंजे करे धर्म नीति या धर्म पत्नी कुझु मतिलबु घर जे भाग खे बढ़ाए करे हर मर्द चाहींदो आहे मुंहिंजी इज़त जे घर में चाहत इहा ई हूंदी आहे, घर में इज़त हुजे, ॿाहिरि बि इज़त हुजे, जेको बि मर्द हूंदो आहे उन हिकिड़ी हूंदी आहे इज़त जे लाइ। उहो सदा एतिरो हूंदो आहे या एतिरो कुझु कंदो आहे, या गुस्सो, क्रोध, उनजो कारण इहो हूंदो आहे, कोई साम्हूं जवाबु ॾींदो आहे जो हिकदमि पारो चढ़ी वेंदो आहे। लेकिन वो इज्जत चाहे तो घर में, समाज में, ॿाहिरि पर घर में पंहिंजो पाण से मुंहिंजी हलत, रहत, अंदाज़, तौर तरीक़ो, उहो आहे न मूंखे इज़त में। मुंहिंजो खाधो पीतो, हलत, उहा अहिड़ी आहे न, उहे साम्हूं जवाबु न मिले, मुंहिंजे साम्हूं इज़त मिले। ॿिए को न पुछे, पंहिंजो पाण को पुछे। जीव ने राजा के भाई वो घर के प्यार से हलाईंदो आहे, जो घर में राजा अगर वो कारे घोड़ो काए, पर जेकॾहिं कोन हूंदो त पोइ जेको आहे त उनखे सदाई मौत हूंदी आहे, उमिरि क़ैद हूंदी आहे। त इन करे कंहिं हथ नथो घोड़े खे, चाहे सभु पिया। छाकाणि त हर कंहिंखे पंहिंजो अंदरि खाए पियो। अगरि मां घर में वेंदो आहियां, उते मां झगड़ो कंदो आहियां, उते पिटको कंदो आहियां, उते विढ़ंदो आहियां, ऐं उहा कंहिं शिकायत कई त पोइ मौत खे केरु मुंहुं ॾींदो। तंहिंजे करे आम जीवन में असां पंहिंजो पाण खे न ॾिसंदा, असां ॿिए ते थोपण जी कोशिशि कयूं, ॿिए ते हणण जी कोशिशि कयूं। असां सभु चवंदा आहियूं ॿियो सुधरे, लेकिन पाण सुधरूं उहो असांजो कोई तयारु न। तंहिंजे करे असांजो घर जो पूरो माहौल बोले हेॾी सुठी आहे, जेंट्स जो डिस्टर्ब थी वियो। तंहिंजे करे घर असांजो उहो धर्म को ॿाहिरि न। इन करे चयो धर्म पत्नी।
पति ऐं पत्नी जेका हक़ीक़ी माना है। पत्नी जो मक़सद आहे मालिक, जेको घर जी पूरी बुराई करे, जेको घर खे संभाले, घर जी हर ज़रूरत पूरी करे, पंहिंजो पाण खे बहितर अंदाज़ सां हलाए। ऐं पत्नी जो मक़सद आहे जेका पतन खां बचाए। पतन यानी तबाही ऐं बर्बादी, गलती ऐं ख़राबी। पत्नी मीन्स जेका पतन खां बचाए, बर्बादी खां बचाए। यानी वो पंहिंजे घर जो माहौल अहिड़ो करे जे मर्द कोई ग़लति कमु करे ई न सघे, ग़लति हली न सघे, ग़लति कुझु करण ई न ॾे, यानी संभालण वारी हुजे, यानी उनकी हर ग़लति आदत खे, ग़लति चीज़ खे ख़त्म करे छॾे, यानी घर जो माहौल धार्मिक बनाए, बेहतर बनाए, चङो बनाए करे रखे। कोई झिगड़े हर मर्द इहो त चाहींदो आहे भई पति परमेश्वर थी वियो आहे, पंहिंजो पाण खे परमेश्वर करे त सही, पूॼा जे लाइक़ु थो हुजे। पहिरियों को पंहिंजो पाण खे पुछे सही, राजा जी ॻाल्हि आहे भई मां भॻवानु आहियां सही, जेको पाण खे सम्झी करे त परमेश्वर। ॿिए को छो पुछे, पंहिंजो पाण को पुछे, मां उन लाइक़ु आहियां जो मुंहिंजो थाली खणी करे पूॼा करे। पर को पंहिंजो पाण करे सघे, ॿिए को पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे। उनखे लाइक़ु त बणाए पंहिंजो पाण खे। जेकॾहिं औरत आहे भई चहिरे जी सूंह अॻे पोइजी आहे की ॿिए जी मिलंदी आहे, छड़ो पोचो थियल आहे, मुंहुं धोतो जान छॾी, चहिरे जी सूंह भारी थो थिए। असां ॿिन्ही खे ॾिसणो आहे, ज़रूरी आहे। चहिरे जे पोचे जो मक़सदु आहे असांखे सूंह में थोरी इज़त वरितल आहे कि न पंहिंजी आहे, भाग मुंहुं जो पंहिंजो आहे की ॿिए जो, असां ॿिन्ही में छा। हर मर्द चाहींदो आहे मर्द परमेश्वर हुजे, पंहिंजे भॻवान को मूंखे कुझु बि कोन्हे, ॿिए जी ज़रूरत कहिड़ी आहे। लेकिन पंहिंजो पाण खे भॻवानु बणाए त सही, पूॼा जे लाइक़ु बणिजे, पंहिंजो पाण खे ॾिसे सही, मां वरी लाइक़ु आहियां बि सही, आहियां ई न। ऐं जेकॾहिं और कहते पंहिंजे चेहरे जो भाग आहे, यानी घर खे अहिड़ो बणायो त जो धर्म नीति ऐं बहितरी ते आहे, चङाई ते आहे। छाकाणि त ॿई मिलिया उन वक़्तु सभिनी जो मिलन थो पियो, उन वक़्तु अकल, समझ, बुद्धि, ज्ञान जेका अग्नि प्रज्वलित थी, प्रकाश, रोशनी सभु शामिल शोरो मथे पइजो। ऐं जेतिरा असां हिते सभु गॾु हुआसीं शादी में, ओतिरा असांखे सभु खां कई गुना वधीक पतो देव सभु ॾिसण वारा, देव ॾिसण वारा। असांजी शादी यानी स्वर्ग जा देव ॾिसी रहिया आहिनि। यानी जो मक़सदु आहे असां पंहिंजे घर खे अॼुकल्ह स्वर्ग बणाए करे रखंदासीं, ख़ुशी जो गहवारो बणाए करे रखंदासीं, प्यार जो आकार तंहिंजे करे असां में शादी खे अहमियत हूंदी आहे। असांजे घर, असांजो घर आम घर न हूंदो आहे, हक़ीक़त में असांजो घर जेको आहे स्वर्ग हूंदो आहे। ऐं स्वर्ग जो मक़सदु आहे देवियूं ऐं देव आहे। स्वर्ग जो हिकिड़ो ई खाको बि हूंदो आहे, हुते देवियूं ऐं देवता रहंदा आहिनि, बसि ॿियो छा। यानी असांजो घर देवियूं ऐं देवताउनि जो आकार हूंदो, यानी असां उते देवियूं देवता थी रहंदासीं। मक़सदु चवण जो इहो, असां उते पंहिंजे माहौल खे एतिरो बहितर बनाईंदासीं। ऐं इन करे उते रहण जा लाभ जो इस्तेमालु कयो, धर्म पत्नी,
जेका धर्म की नीति ते हली करे हर पतन खबर जाए, हर बर्बादी खबर जाए, हर तबाही खबर जाए, हर गलती हर गलत आदत खबर जाए। ऐं बात के भी याद रखण खपे, चाहे मां परमेश्वर हुजां, घर में दाख़िल थे तो पूरे जो परमेश्वर जी को भी याद करेगा और उनके बढ़ चढ़ कर जेकरे घर में दाखिल थी तो छोटो बाखे मिले स्वर्ग पर सामान नरक जो खड़ी करे इधर पहुंचा दी। असा घर में दाखिल थी ना फिर चौदह से हुजू देन में देवता पर असा लफ्ज ऐं अंदाज अक्षसन वाला इस्तेमाल थी ना की जाती असा तौर तरीका उल्टा थी ना किए थी। फिर शादी जो मकसद हूंदो असांजे जीवन खे शुद्ध करणु बहितर करणु ऐं पोइ जेकॾहिं असां उन थोरो बि अमल कंदा हक़ीक़त में जीवन सुख भरियो जेकॾहिं असां थोरो बहितर अपनाईंदा त पोइ असांजो जीवन घोड़े वांगुरु घोड़ो मीन्स पावर घोड़ो मीन्स ताकत घोड़ो मीन्स अॻिते वधणु इन करे अॼु ताईं कुझु घोड़े जो टोड़ कुझु लॻंदा ई न अॼु त जेका बि मशीनरी हूंदी आहे सभिनी हार्स पावर सां वेठो वेंदो आहे कंहिं ॿिए पावर जे हाथी या शेर जे पाणी में ख़बर कोन्हे आहे। अॼु ताईं जेका बि मशीनरी ईंदी त सभिनी हार्स पावर हूंदा आहिनि केतिरनि घोड़नि जी ताक़त रखंदो आहे यानी घोड़े वांगुरु पावर जीवन खे अॻिते जोड़ाए ऐं उहो अहिड़ो जोड़ाइण अगरि धर्म नीति ते हुजे जेको जो मक़सदु आहे भई उहो एतिरो पावर रखंदो आहे जेकॾहिं प्यार मोहबत सां धर्म ते हले त पोइ धरती खां जोड़ंदो आहे ऐं स्वर्ग ताईं पहुचाए छॾींदो आहे। तंहिं करे अॼु जे प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थियो उहो मौक़ो हक़ीक़त में असांखे पंहिंजे घर खे संभालणु सेखारे थो पंहिंजो पाण खे पंहिंजे माहौल खे असांजी आदत आहे असां बाद में पछताव कयूं पर अग्नि प्रकाश असांखे ॿुधाईंदी आहे बाद में न अॻु में असांजी रोशनी अहिड़ी हुजे जे पोइ पछताइणो ई न पवे पोइ असांखे कुझु करिणो असांजो लफ़्ज़ खिला अहिड़ी छो न करे पोइ कंहिं जॻह मुंहुं न खणी सघूं असांजो अंदाज़ अहिड़ो छो हुजे कि असांजी बाद में बीमारी अचे असांजी हली चली अहिड़ी छो हुजे जो असां बाद में दुखी थियो असांखे थोरी ॻाल्हि करे पंहिंजे घर खे स्वर्ग बणाए सघूं था त नरक असां छो बणायूं तंहिंजे करे असांजो जीवन धर्म नीति सां ॿधलु इन करे असांजो जीवन मंडप सां भरियलु हूंदो आहे इन करे असांजो जीवन मंत्रनि सां भरियलु हूंदो आहे इन करे असांजो जीवन सचे साईं जी रहमत सां भरियलु हूंदो आहे या असांजे घर में सचे साईं जो नाम ध्यानु सिमरन हुजे ऐं असां थोरो पंहिंजो पाण खे बदिलाईंदा त पोइ बहितर कंदाऊं असांजे घर जो पेंटिंग निकिरंदी वेंदी आहे पेंटिंग थी वेंदी आहे असांजे घर जो माहौल स्वर्ग थी वेंदो आहे ऐं जेकॾहिं थोरो उल्टो कंदा त पोइ सिर्फ़ु पंहिंजो पाण खे ॾेखारण जे लाइ पंहिंजी दैनिक पेनिक सॼी कंदा रहंदा आहियूं बाक़ी हक़ीक़त सिधो कुझु हूंदो कोन्हे सिर्फ़ु ॾेखारण हूंदो भई असां ॿाहिरि सही असांजो घर ई आहे पंहिंजी तारीफ़ कंदासीं पर अंदरि वेंदासीं त कुझु ॿियो घर पहुचण खां बाद पूरो बि कुझु माहौल अलॻि हूंदो आहे तंहिंजे करे असांजे जीवन जी पेंटिंग निकिरे ऐं पेंटिंग थिए इज़त असां सभु चाहींदा आहियूं हर कोई चवंदा वरी घर में ॿाहिरि समाज में इज़त हुजे पर पाण खे बहितर करे तो पंहिंजी त पेंटिंग निकिरी वेंदी आहे बहितर कंदो आहे ऐं पेंटिंग इज़त एतिरी मिलंदी आहे कि इंसान हित में सुखी रहंदो आहे अॻिते में सुखी रहंदो आहे हित में सुरखुरो रहंदो आहे अॻिते में सुखी रहंदो आहे
इंसानियत जो संदेश दे रहे हो, पर धर्म नीति जो संदेश दे रहे हो, सोच समझ के बाद जो इस्तेमाल हुआ, पहिरों इस्तेमाल जो संदेश दे रहे हो। रस्ते ते वन कोई खड़ो हुजे, लापरवाही वञूं, ठोकर लगे, अरे वही हाल बनाई उनखां अॻु में ॾिसी करे ठोकर खां बची करे हलूं, कोई हॾ भॼंदो बि न। असां सभु सही थी करे हलंदासीं, तंहिंजे करे असां सभु सही थी करे हलूं, बहितर थी करे हलूं, ऐं थोरी चेंज कईसीं, सभु कुझु बहितर थी वेंदो। थोरी सच सतगुरू दा ईश्वर दा इहा ई ॻाल्हि तुंहिंजा अरदास वेंदी प्यारे दी ऐं मुंशी परिवार तक हर एक घर के मालिक प्यार मोहब्बत ऐं सोच वारो बड़ा, हर एक घर के समझ खुशी ऐं खुशहाली सां निवास जी, हर एक घर पंहिंजी नीति मान मर्यादा सां सदाई वधंदो ऐं वसंदो रहे। सॼी शुभ करियुनि में परम प्यारे जो कुमार दर्श सनन परिवार ऐं सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे रवि जे शुभ विवाह जे प्यार भरे अवसर ते पूज ॾियारी साहब संत सतराम धाम राठी साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामना वादा अज जी भागन भरी घड़िन में साईं जन जेका असां दासन के आशीर्वाद ॾिनी, शल सचो साईं करे उन आशीर्वाद के पाए करे पंहिंजो जीवन सफल कयूं। सोचो सभई मिली करे साईं जन के चरणन में ज़ोरदार ताड़ी सां लख लख वाधायूं, लख लख वाधायूं, वाधायूं। उन्हीं सां गॾो गॾु